सभिनी दोस्तनि खे सलाम ऐं इंडस डायलॉग में सभिनी खे असांजे ॿुधंदड़नि खे ॾिसंदड़नि खे भलीकार। असां हिकु दफ़ो ॿीहर ऐं घणे अरसे खां पोइ तव्हांजे आॾो हाज़िर आहियूं वीकली इंटरनेशनल में। तव्हांखे मालूम हूंदो त असां इंडस डायलॉग में जो जेको वीकली इंटरनेशनल आहे उनमें हर हफ़्ते जेके आलमी सूरत हाल हूंदी आहे, जेके आलमी इलाइक़ाई ख़बरूं हूंदियूं आहिनि, जेके अहम ख़बरूं हूंदियूं आहिनि, उहे तव्हां वटि पेश कंदा आहियूं ऐं कोशिशि कंदा आहियूं त उहे जेके ख़बरूं आहिनि उन्हनि ते पंहिंजो तजियो ऐं पंहिंजो ख़्याल बि पेश करियूं। हिन सेशन में हफ़ीज़ ऐं मां ॿई इन्हनि मामलनि ते ॻाल्हाईंदा आहियूं। सो अॼु लॻभॻि 15-20 ॾींहंनि खां पोइ हफ़ीज़ असां सां गॾु मौजूदु आहे ऐं असां कोशिशि कंदासीं त जेके बि आलमी मसइला थिया आहिनि, जेके बि अहम ख़बरूं आहिनि, उन्हनि ते गुफ़्तगू कजे ऐं तव्हांखे ॿुधाइजे त कहिड़ा कहिड़ा मामला दुनिया में थिया आहिनि। सो तव्हां दोस्तनि जी राय जो बि असांखे इंतज़ारु हूंदो आहे त तव्हां पंहिंजा ख़्याल पेश कयो ऐं असांजूं जेके ॻाल्हियूं आहिनि उन ते तव्हां पंहिंजा कमेंट्स ॾियो त जीअं ख़बर पवे असांजूं ॻाल्हियूं कहिड़े हद ताईं दुरुस्त आहिनि या तव्हां उनखे कहिड़े अंदाज़ में ॾिसो था। सो असां उनखे दिली तौरु क़बूल कंदासीं। सो पाण बग़ैर वक़्तु ज़ाया कये हलूं था हफ़ीज़ जी तरफ़। सो हफ़ीज़, तव्हां कीअं आहियो? ठीकु आहियो? मंसूर आऊं ठीकु आहे। इन में इहो ॿुधाइण तूं विसारे वहीं त मुंहिंजे करे वीकली रिकॉर्ड कोन थी सघियो न। ठीकु ठीकु। अच्छा हफ़ीज़, हेनरी किसेंजर स्टेट सेक्रेटरी ऑफ अमेरिका, सर्द जंग के दौरान वो अमेरिका जो स्टेट सेक्रेटरी हो। हींअर उनजी जॻह ते एंटोनी ब्लिंकन आहे, पर उन्हनि जी हैसियत कहिड़ी आहे उहो पाण खे नज़र अचे थो। बहरहाल किसेंजर जो जॾहिं नालो खयों वेंदो उन सदी दौरान, 20वीं सदी जे दौरान जेको सर्द जंग जो ज़मानो हुयो ऐं कुझु हिकिड़ो टाइम पीरियड हो जॾहिं किसेंजर स्टेट सेक्रेटरी हो अमेरिका जो, तॾहिं जॾहिं किसेंजर जो नालो खजंदो त जेके बि इंसान दोस्त धुरियूं हुयूं, जेके मज़लूम ऐं महकूम क़ौमूं हुयूं, जेके पीड़ियल तबिका हुआ, उन्हनि जी दिलनि में हिकिड़ो डहकाव पैदा थी वेंदो त किसेंजर जेको इंसानियत जो क़त्लेआम करायो ऐं उन्हनि जमहूरियत जी आड़ में जेको कुझु समूरी दुनिया सां कयो। तव्हां ॾिठो त जॾहिं 1973 में यौम किपूर वार जेका थी, अरब इज़राइल वार, उन में खां पोइ अरबन तेल बंदि कयो हो यूरोप जो, इसराइल जो उन्हनि तेल बंदि कयो, वॾा ऑयल क्राइसिस जो उहो ज़मानो हो। पर किसेंजर उन शाह फैसल खे मञाइण में कामयाबु हुयो ऐं उहो जेको समूरो फ़लस्तीनी मसइलो हुयो ऐं उहे जेके 1967 में कब्ज़े कयल अरबन जा इलाइक़ा हुआ उहे बि इसराइल खे फबी विया ऐं उन में कुझु बि कोन थियो। सो किसेंजर 100 सालनि खां पोइ, हू 1923 में ॼाओ ऐं हींअर 2023 में कुझु ॾींहं अॻु हुनजो मौत वाक़िअ थियो आहे। सो 2023 में चीन ऐं रूस जो उभार, हमास जा इसराइल ते हमला ऐं ईअं सम्झो त आईमैक खे हुन रेड सी में ॿोड़े छॾियो ऐं वरी मथां किसेंजर जो मौत, इहो अमेरिका लाइ हिकिड़ो तमामु वॾो झटको आहे। यूक्रेन में बि उन्हनि जी शिकस्त थी आहे। सो तव्हां इन समूरे मामले खे, हेनरी किसेंजर जे मौत खे कीअं था ॾिसो? हिकु अमरीकी थिंक टैंक आहिनि उन्हनि ते, या अमरीकी जेका स्ट्रेटजी आहे, जेका पॉलिसी आहे, उन ते कहिड़ो असरु पवंदो? मंसूर, किसेंजर जी मौत ते मुख़्तलिफ़ माण्हुनि तबसरा लिखिया, राया लिखिया, पर कामिल मसरूर शाह जो जेको जुमिलो हुयो मूंखे ॾाढो वणियो। इहो लिखी त असांजी दुश्मन कैंप जो स्कॉलर, ठीकु है। सो कामिल मसरूर शाह ज़ाहिरी ॻाल्हि आहे ॾाढो घण पढ़ियो आहे ऐं आलमी सियासत ते हुनजी तमामु घणी उबूर हासिल आहे। सो इन में उन तव्हांजी सवाल जो जवाबु ॾींदे ऐं उन जुमिले में हिकिड़ो लफ़्ज़ ॿियो ऐड कंदुसि, उहो इंसानी दुश्मन कैंप जो स्कॉलर, ठीक है। आई थिंक मुंहिंजी अंडरस्टैंडिंग में इहो जुमिलो हुन ते मुकमल फिट थो थिए। मंसूर, उन ॾींहुं मूं पढ़ियो पए त वियतनाम वार में, न सिर्फ़ वियतनाम में, पर उहो जेको पड़ोसी मुल्क आहे या जेको पाड़ेसरी मुल्क आहे कंबोडिया ऐं लाओस में, टोटल 3 लख माण्हू अमरीकी बमबारी जे तहत जेके आहिनि मारिजी विया। ऐं उहो बमबारी जी डायरेक्ट इजाज़त जेका आहे उहो अमरीकी एयरफोर्स वठंदी हेनरी किसेंजर खां, ठीकु आहे। हेनरी किसेंजर इहो चवंदो त नॉर्थ लिबरेशन जेका आर्मी आहे वियतनाम वारनि जी, उहो जेको आहे उहो कंबोडिया में लिखी पई आहे ऐं कंबोडिया जो इन पूरे क्राइसिस में को माना को अहिड़ो ख़ासि रोल न हुयो, पर कंबोडिया जे सिविलियन ते उन्हनि जेके आहिनि हमला कया। ऐं ईअं ई तव्हां जेका ॻाल्हि कई, जेके बि अमेरिका नाजाइज़ूं कयूं किसेंजर जे थियण खां पोइ, त उन में किसेंजर जो अहम रोल हो ऐं किसेंजर डायरेक्टली मामला संभालींदो जंग जा, वार फ्रंट्स जा। माना सदर जी इवन सदर खे कुझु शयुनि जी ख़बर ई कोन हूंदी हुई। वॉक्स वारनि जी रिपोर्ट हुई त वियतनाम वार में जेके बि मामला थिया या कंबोडिया जे सिविलियन ते जेके हमले जी इजाज़त आहे, उन्हनि जी सदर खे ख़बर न हुई। उहो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु हेनरी किसेंजर जी जेका आहे उहो इजाज़त सां इहो सभु कुझु करायो। सो बिल्कुलु इंसानी जाननि जो कातिल, इंसानी जेको आहे रत वाईंदड़ हिकिड़ो माण्हू, उन जी हिकिड़ी फितरी मौत थियो आहे। हालांकि फितरी मौत न थियणु घुरिजे आहे। ओशो जे लफ़्ज़नि जो हामी आहे त इंसान जे हर माण्हू खे फितरी मौत मरण जो हक़ हासिल हुअणु घुरिजे,
पर अहिड़ा माण्हू जेके आहिनि उहे फितरी मौत न मरणु घुरिजनि, इन्हनि सां को ईअं पेश अचे जीअं उन्हनि खे ख़बर पए जीअं हू पूरी दुनिया जे माण्हुनि सां पेश ईंदा रहिया। बाक़ी तव्हां जेका ॻाल्हि कई ब्लिंकन ऐं किसिंजर खे पाण में मिलायो, मंसूर ॿ डिफरेंट टाइम ज़ोन आहिनि या ॿ डिफरेंट टाइम वक़्त जा एरा आहिनि जंहिंमें किसिंजर ऐं ब्लिंकन कमु कयो पिए। जॾहिं किसिंजर सेक्रेटरी ऑफ स्टेट हुयो तॾहिं दुनिया ॿिनि ब्लाकनि में विराइजी चुकी हुई ऐं अमेरिका जी प्योर डोमिनेंसी हुई, जेको बि हुन जा हिमायती हुआ उन्हनि ते। जेका तव्हां शाह फैसल वारी ॻाल्हि कई त अमेरिका हमेशह मिडल ईस्ट में जेके बि इहे बादशाहतूं हुयूं उन्हनि खे इहो चवंदो आयो आहे त बाबा असां सां गॾु बीहो, न त इहो तव्हांजी बादशाहत ख़तमु थी वेंदी, या ईरान वांगुरु तव्हां वटि इनकलाब अचे पियो, या ॿिया जेके बि जमहूरी इनकलाब आहिनि उन्हनि जा मिसाल ॾींदा, इंसानी हक़नि जूं ॻाल्हियूं समूरियूं कंदा। सो ईअं करे हू मैनिपुलेट कंदा हुआ उन्हनि हुकुमराननि खे। बाक़ी किसिंजर जी ॾहाक खां जीअं तव्हां उनखे स्कॉलर जॾहिं चओ था त ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु बचे ई नथो, ॾहाक खां इनकार नथो करे सघिजे, पर दुश्मन कंहिं कामिल मसरूर शाह ॾाढो ज़बरदस्त लफ़्ज़ लिखियो, दुश्मन कैंप जो स्कॉलर ऐं इंसानी दुश्मन कैंप जो जेको स्कॉलर हुयो। हाणे त खणे नौजवान हुनखे हुनजा जेकी किताब आहिनि डिप्लोमेसी या ओन चाइना या वर्ल्ड ऑर्डर जॾहिं पढ़ंदा हूंदा त चवंदा हल केॾो वॾो कमाल जो माण्हू हुयो, शायदि हुननि खे ख़बर न हुजे त हू केॾो वॾो इविल हुयो, केॾो वॾो शैतान हुयो, केॾो वॾो शातिर हुयो ऐं केॾो वॾो इंसान दुश्मन माण्हू हो। सो बहरहाल इहो आहे किसिंजर जी लेगेसी, ॿियो कुझु बि कोन्हे, हिकिड़ो इंसान दुश्मन माण्हू करे हुनखे सॼी ज़िंदगी लेखियो वेंदो। बाक़ी आख़िरी ज़िंदगी तव्हां ॻाल्हि कई त 100 साल जी उमिरि में जियो, आख़िरी ज़िंदगी मां त अमेरिका ख़ुदि तंग हो, मिसाल जे तौर ते हुनजी लाइफ इहा हुई डिप्लोमेट ऑन हायर, माना जेका बि हुकूमत जेका बि मुल्क हेॾे वॾे माण्हुनि जूं सर्विसिस हासिल करणु चाहे त किसिंजर हाज़िर हूंदो। ऐं हींअर जेको चाइना जो दौरो थियो उन में त कुझु अमेरिकी थिंक टैंक्स इहो चवनि पिया त चाइना स्पॉन्सर कयो हो किसिंजर खे इन समूरे दौरे जे लाइ। सो आख़िरी हुननि जी ज़िंदगी इहा थी, हुननि जो मक़सदु सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु पैसा कमाइण वञे बचो हुयो आख़िर में किसिंजर जो। हुन जो को ख़ासि अमेरिकी जेका पॉलिसी हुई, फॉरेन पॉलिसी, हुन जो को ख़ासि इम्पैक्ट हिन दौर में न रहियो हो। बाक़ी हू ज़ाहिरी ॻाल्हि आहे जॾहिं पंहिंजी वक़्त जो हू सेक्रेटरी ऑफ स्टेट हुयो तॾहिं हुनजो इम्पैक्ट हुयो पंहिंजी हुन ते समूरी दुनिया ते। अच्छा हाफ़िज़, ठीकु आहे। पाण पोइ जेको वीकली सेशन थियो हुयो कुझु 2 हफ़्ता शायदि अॻु में, उनमें पाण ॻाल्हि कई हुई नेटो चीफ जो बयानु हो यूक्रेन बाबति, त जेके रूस कब्ज़े कयल रूस जेके इलाइक़ा पंहिंजे कब्ज़े हेठां हूंदा आहिनि या कंट्रोल हेठां हूंदा आहिनि, डोंबास रीजन जेको आहे जंहिंमें लुहांसिक ऐं डोनेट्स्क जा रशियन आबादी वारा इलाइक़ा आहिनि, उन खां सवाइ यूक्रेन नेटो जो हिसो थी सघे थो, यानी उन वक़्तु बि उहा शिकस्त हुई। हाणे ताज़ो जेको यूक्रेनी सदर आहे ज़ेलेंस्की, व्लादिमीर ज़ेलेंस्की, उनजो बयानु साम्हूं आयो आहे। उन चयो आहे त असीं इहो क़बूल करियूं था त असांजा जेके मक़सद हुआ, जेके टारगेट हुआ, असीं उहे अचीव न आहियूं करे सघिया ऐं रूस ईअं सम्झो त जंग खटे चुको आहे। ऐं हुन यूरोप ते ऐं अमेरिका ते इहो इल्ज़ाम बि लॻायो आहे त उन्हनि इसराइल ॾांहुं मिडल ईस्ट ॾांहुं ध्यानु पंहिंजो मुतवजा कयो आहे, इन करे ई जेको रूस आहे उन यूक्रेन खे घाणे में पीड़े छॾियो आहे ऐं उन ईअं सम्झो त हुन अणसिधी तरह पंहिंजी शिकस्त क़बूल कई आहे त यूक्रेन जंग हाराए चुको आहे। सो इनखे कीअं था ॾिसो? यूरोपीय यूनियन जा 27 मुल्क, अमेरिका, ॿिया हुनजा इतिहादी, एॾी वॾी फंडिंग, एॾा वॾा हथियार ऐं हिकु पासे लेनिन जी धरती, उनखे रूस जे माण्हुनि खे शिकस्त नथा ॾेई सघनि। छा मामिलो आहे? अमेरिका जिते किथे जंगियूं हाराईंदो पियो वञे ऐं उतां भॼण जूं कोशिशूं पियो करे, यूक्रेन खे जंग में लाहे ऐं उतां फरार थी अची इसराइल अची वेही रहिया। कीअं था ॾिसो मामले खे? मंसूर खान, इन ते पाण मुख़्तलिफ़ जेके बि असांजी वीकली थियूं आहिनि उन्हनि ते डिस्कस कंदा आया आहियूं त रूस खे हिन भेरे शिकस्त नथी ॾेई सघिजे। रूस खे पंहिंजे सरहदुनि में त तुंहिंजे ई लफ़्ज़नि ते हाराए नथो सघिजे सुर्खदेव खे, ठीकु आहे। हालांकि उहो हाणे खणे सुर्खदेव ना ई सही, माना उहो ॻाढ़ो झंडो जेको सोशलिस्ट झंडो आहे उहो खणे रूसी सदारती महल ते लॻल न आहे, तॾहिं बि इहा उहो रूसी फ़ौज या उहे रूसी माण्हू आहिनि जिन नेपोलियन खे शिकस्त ॾिनी, जिन हिटलर खे शिकस्त ॾिनी, इहो हुननि में रूह आहे ऐं इहा हक़ीक़त आहे त उन्हनि खे पंहिंजे सरज़मीन ते जेको आहे हाराए नथो सघिजे। यूक्रेन इनडायरेक्टली हुननि जी सरज़मीन आहे, यानी हुननि जो हुननि जे बॉर्डर खे लॻोलॻि जेका बि सरज़मीन आहे उहो उन ते हू पंहिंजो असरु सम्झनि था। उहो चवनि था त नेचुरली इहो असांजी ज़मीन आहे। सो हुनखे हाराइण हिकिड़ो त पंहिंजी ज़मीन में ॾाढो मुश्किल थी वञे थो। ऐं ॿी ॻाल्हि इहा त तव्हांजी ॻाल्हि कई त हुन जूं जेके सर्टेन गोल्स हुया रूस जा, उहे अचीव करे चुका आहिनि।
क्राइमिया ते मुकम्मल कब्ज़ो करे चुका, उन खां अलावा जेके डॉनबास रीजन हो या इहो जेको पूरो रीजन आहे, रूस इहो चयो त असीं उन्हनि जी आज़ादी ख़ुदि मुख़्तयारी चाहियूं था, छो त रूसी माण्हू आहिनि ऐं उन्हनि खे तव्हां ॾिठो त रशियन फेडरेशन में उन्हनि शामिल कयो। सो हिन वक़्तु जेको डिफरेंस आहे, मिसाल जे तौर ते माण्हू त चवंदा हुआ अमेरिका सोवियत यूनियन खे शिकस्त ॾेई छॾी, ठीकु है यार, सोवियत यूनियन जा पंहिंजा इंटरनल इश्यूज़ बि हुया, उन्हनि खे बि माण्हू मद्देनज़र रखनि। ऐं ॿी ॻाल्हि इहा त हिन वक़्तु रूस खे शिकस्त ॾियणु उनजे करे मुश्किल थी लॻे छो त हिन वक़्तु हिकिड़ो उभरंदड़ वर्ल्ड पावर उनजे पोयां बीठो आहे ऐं तव्हांजो जेको आलमी आर्डर आहे जेको अलाए कहिड़नि उसूलनि ते बीठल आहे, जेको तव्हां ते लागू नथा थियनि, यानी अमेरिका ऐं वेस्ट ते लागू नथा थियनि, सिर्फ़ु उन्हनि जे मुखालफ़नि ते लागू थियनि था, त उन्हनि जी हिकिड़ी मुखालफ़त बि मौजूदु दुनिया में। मिसाल जे तौर ते जॾहिं रूस ते मुआशी पाबंदियूं मड़ियूं हुयूं त चाइना उन्हनि खे हिकिड़े ॾींहुं बि कोन तस्लीम कयो। ईरान रूस जे बाइकाट खे त माना न सिर्फ़ु उनजी कंडेमनेशन कई पर तस्लीम कोन कयो। ईअं जेके बि वेस्ट जे अगेंस्ट हिकिड़ो ब्लॉक उभरे थो पियो, उन्हनि रूस खे कयो ई कोन, रूस ते लॻल जेके पाबंदियूं हुयूं उन्हनि जी इज़त न कई, एतिरे क़दुरु ताईं हिंदुस्तान बि तव्हांजी पाबंदियुनि जी इज़त न कई। जेको आहे रूसी तेल वठंदो वियो ऐं रूस मुंहिंजा तेल वठे तव्हांखे विकिणंदो वियो, ठीकु आहे। सो माना इनडायरेक्टली रूस खे फ़ाइदो पियो थो थिए। सो इहा ॻाल्हि आहे, तव्हांजी जेके बि पाबंदियूं अमेरिका लॻायूं या यूनाइटेड नेशंस लॻायूं, उन्हनि खे केरु तस्लीम करण लाइ तयारु न हो, छो त उन्हनि में हाणे वर्थ ई न आहे, ठीकु आहे। हिकिड़ो हूंदो आहे न त हिकिड़ी पैटर्न या हिकिड़ो सेम तरीक़ेकार जॾहिं तव्हां बार बार कंहिं शइ ते अप्लाई कंदा त उहो पंहिंजो असरु ॾेखारण विञाए वेंदो आहे। त इहे जेके तव्हांजी मुआशी पाबंदियूं हुयूं या इहे जेके बि तव्हांजा मेथड्स हुया रियासतुनि खे कंट्रोल करण जा, उहो तव्हां एतिरा दफ़ा आज़माए चुका आहियो जो उहे हाणे बेअसर थी विया आहिनि ऐं उनजो नतीजो तव्हां ॾिठो। एतिरे क़दुरु ताईं जेको ओलंपिक्स मां कमेटी मां पूरे रूस खे पोइते कयो वियो यूक्रेन वार जे करे, ओलंपिक्स वारनि बि जेको आहे रूसी खिलाड़ियुनि खे चयो त बाबा अचो पेरिस ऐं पंहिंजी परफॉर्मेंस करियो, ऐं रूस जो तव्हां ॾिठो कीअं इस्तक़बाल थियो, उन ते तव्हां अॻिते अची ॻाल्हाईंदो मिडिल ईस्ट में। त इहो बिल्कुलु इहो ख़्यालु आहे रूस की शिकस्त लॻभॻि नामुमकिन आहे। बाक़ी जेका तव्हां ॻाल्हि कई त जेका ज़ेलेंस्की चयो त यार हू असांखे तव्हां विसारे मिडिल ईस्ट में वञी वेठा हो, इहा रूस जी त ख़्यालु हुयो न त बाबा हिननि खे कीअं अहिड़े झेड़े में फासाइजे जीअं हू यूक्रेन खे विसारे वियनि। पोइ हुननि अहिड़ो झेड़ो करायो जेको झेड़ो थियणो हुयो, छो त तव्हां हिकिड़नि मज़लूम माण्हुनि सां, मिसकिन माण्हुनि सां 75-70 सालनि सां तव्हां नाजाइज़ी नाइंसाफ़ी कंदा पिया था अचो, त इहो जहिड़ो थियणो हुयो ऐं इहो जहिड़ो हलंदो पियो अचे, अञा बि एक्सट्रीम लेवल ते थींदो। कल तव्हांखे ॿुधायां पियो, असां अल जज़ीरा ॾिसूं पिया घर टीवी ते, साबरा मूं सां गॾु हुई, साबरा खे मूं चई यार हिननि माण्हुनि जी हेॾी डिस्प्लेसमेंट थी आहे, ही ॿारड़ा जेके उन्हनि जूं मायूं आहिनि उहे हिन थधि में जेको आहे ॿाहिरि खणी बीठियूं आहिनि, ओपन स्काई में माण्हू वेठा आहिनि, उन्हनि ताईं ज़िंदगी जो बुनियादी ज़रूरतूं मौजूद ई न आहिनि। ही जेके ॿार वॾा थींदा, ही त सुबुह जो वधीक ख़तरो हिननि जे लाइ। त माना उहो जेका जनरल अंडरस्टैंडिंग आहे, तव्हां जेतिरो बि जबर कंदो उहो तव्हांजे लाइ नुक़सानकार आहे, छो त माण्हुनि जे लाइ जेको तव्हां वटि पर्सपेक्टिव आहे उहो बि सख़्तु थींदो वञे थो, माण्हू सख़्तु थींदा वञनि था ऐं नतीजो तव्हां ॾिठो आहे गुज़िरियल 75 सालनि ताईं जॾहिं बि इसराइल ते हमिलो थिए थो त पोएं खां वधीक मज़बूत हुजे थो, पोएं खां वधीक ताक़तवर हुजे थो। उनजो नतीजो इहो त जेको बि तव्हां ज़ुल्म कंदा पिया वञो न, जीअं उन में वाधारो अचे थो तीअं जवाब में बि वाधारो अचे थो। ऐं हाणे त उनखे सिधी रीति रूस जी, चीन जी, ईरान जी, शाम जी, नॉर्थ कोरिया जी, क्यूबा जी, वेनेज़ुएला जी, अञा केतिरा नाला खणा, साउथ अफ्रीका जी, पूरे अफ्रीका खंड में जेके बि इनकलाबी तहरीकुनि जे ज़रिए आज़ाद थींदड़ मुल्क आहिनि, उन्हनि जी सपोर्ट हासिल आहे। सो ॾाढो मुश्किल आहे इन पूरे सूरतहाल में रूस खे कंट्रोल करण, या जेके बि उहे जेके मग़रबी धुर न पर जेका ॿी धुर उन सां गॾु बीठा आहिनि, उन्हनि खे हाराइण ॾाढो मुश्किल आहे। मंसूर तव्हां बिल्कुलु दुरुस्त ॻाल्हि कई, रूस जी बि तव्हां ॻाल्हि कई ऐं फ़लस्तीन जी बि ॻाल्हि कई, त इहो तारीख़ जो उसूल आहे कंहिं बि मक़ामी माण्हू खे उनजी धरती ते तव्हां घणे वक़्त ताईं शिकस्त नथा ॾेई सघो। अमेरिका पंहिंजे मुल्क में भले सोल सुपर पावर हुजे, पर जॾहिं हू वियतनाम में दाख़िल थींदो, लाओस में, कंबोडिया में, अंगोला में, अफ़गानिस्तान में, यमन में, त उनखे बदतरीन शिकस्त नसीब थींदी। सो रूस बि भले जीअं तव्हां चयो त हू सुर्ख देव न ई सही, पर हू हिकिड़ो वॾो देव आहे ऐं उनखे शिकस्त नथी ॾेई सघिजे। सोवियत यूनियन जा मामला अलॻि हुआ, तीअं फ़लस्तीनी बि घणे वक़्त उन्हनि खे शिकस्त नथी ॾेई सघे। तारीख़ जो उसूल आहे
त तशदुद जे बदिले में तशदुद जनम वठंदो ऐं उहो जेको साम्राज्य धर्म जो तशदुद हूंदो उन खां वधीक ख़तरनाक हूंदो, छाकाणि त उहो पंहिंजे बचाव जो तशदुद हूंदो आहे ऐं फ़ैननि जे लफ़्ज़नि में त उनखे तशदुद नथो चई सघिजे। सो हफ़ीज़, ॿी हिकिड़ी अहम ॻाल्हि आहे त ॾिसो त इंसानियत जा जेके संगीन हिकिड़ा क़ातिल आहिनि, जिन पूरी दुनिया जे अमुन खे, आबहवा खे, जेके बि क्लाइमेट जा जेके बि मामला आहिनि उन्हनि खे तबाह कयो आहे, उहे हाणे यूएई में क्लाइमेट कॉन्फ्रेंस थी उते अची उहे पहुता। यूरोप जा मुल्क जेके इंसानियत जा संगीन क़ातिल आहिनि, जन इंडस्ट्रियल जेको रिवॉल्यूशन हो उन ज़रिए हुननि इंसानियत जी तबाही कई आहे। टेक्नोलॉजी जो ग़लति इस्तेमालु टी दुनिया में त थिए ई कोन थो, हिते त अञा ताईं उहा टेक्नोलॉजी पहुती न आहे, न ई अफ्रीका ताईं पहुती आहे। असीं त चौथी दुनिया जा माण्हू आहियूं वारिसर साहब जे लफ़्ज़नि में, असांखे अञा ताईं टेक्नोलॉजी नाले कंहिं शइ जी ईअं सम्झो त ॼाण न हुअण जे बराबरि आहे। सो इसराइल जेको गज़ा में 20,000 माण्हू क़तल करे चुको आहे, फास्फोरस उते इस्तेमालु थियो आहे, जंहिं ते आलमी पाबंदियूं आहिनि, फास्फोरस बमनि में इस्तेमालु थियो आहे, नीपाम बम किराया विया आहिनि, जीअं वियतनाम में किराया विया ऐं पोइ 10 लख माण्हू उते क़तल थिया, जीअं तव्हां समूरी ॻाल्हि ॿोल करे उहे बि यूएई में क्लाइमेट कॉन्फ्रेंस में पहुता ऐं इंसानियत जे बचाव जूं उन्हनि वॾियूं वॾियूं ॻाल्हियूं कयूं। उते हिकिड़े ईरान रेज़िस्ट कयो ऐं उन चयो त जिते इसराइल वेठो आहे, जेको इंसानियत जो क़ातिल आहे, जेको गज़ा में हेॾी वॾी जारियत पियो करे, औरतुनि खे, मासूम ॿारनि खे क़तल पियो करे, असीं उन कॉन्फ्रेंस में शरीक न थींदासीं, एहतिजाजनि। सो इनखे तव्हां कीअं था ॾिसो? हिकु पासे हेॾो इंसानियत जो क़त्लेआम, ॿिए पासे इंसानियत जूं ॻाल्हियूं। दरअसल ही क्लाइमेट चेंज खे हिननि जेको कोरोना खां पोइ एॾो खंयो आहे मथे, इन जो असुल मक़सदु छा आहे? मंसूर खान, ॾाढो अहम सवाल आहे ऐं असांजो दोस्त आजिज़ लाशारी कावड़जी वेंदो त बाबा इहो मुंहिंजो मौज़ू आहे ऐं तव्हां हुन ते ॻाल्हाइण वेठा आहियो। सो जी असां हुनजो सियासी दोस्त खे ॿुधाइण था चऊं त असां हुनजे सियासी पहलू जी तजिया निगारी कंदासीं, बाक़ी हू पंहिंजो कमु भले कंदो रहे, असां हुन में रंडक न विझंदासीं। सो हाणे मसइलो इहो थियो आहे त माना इहा त हक़ीक़त आहे न, केॾी न आयरनी आहे अंग्रेज़ी जे लफ़्ज़ में, या केॾी न केॾो न मज़ाक आहे जो माना क्लाइमेट चेंज जी कॉन्फ्रेंस थिए किथे पई ऐं उन में शरीक मुल्क कहिड़ा आहिनि। मिसाल जे तौर ते सिंधी जो हिकिड़ो पहाको आहे न त बाबा जिथे पुट जो पींघो उते ई नांग जो ॿिर, सही आहे। सो फॉसिल फ्यूल जी जेकॾहिं सिंपल ॻाल्हि करियूं त मिडल ईस्ट में फॉसिल फ्यूल जो माना हिकिड़ो वॾो ज़ख़ीरो आहे ऐं अरब दुनिया जा जेके बि मुल्क आहिनि, सऊदी अरब, यूएई, ॿिया, ऐं उहो उन तेल मां जेके आहिनि अॼु जेके बि आहिनि उहे उन तेल में जा थिया आहिनि ऐं उहे ई कुवतूं मिडल ईस्ट में अचे पहुतियूं आहिनि। चवनि था त हाणे असां जेको आहे उहो क्लाइमेट ते ॻाल्हि कंदासीं। उन ते वॾे में वॾी तनक़ीद इहा हुई त मिडल ईस्ट यूएई वारनि जेको हिन समिट जो सदर मुक़ररु कयो हुयो, उहो यूएई जी जेका स्टेट ओन्ड ऑयल कंपनी आहे उन जो सीईओ आहे। ऐं जेके रिपोर्ट्स हुयूं उहे इहो हुयूं त इहो जेको जाबिर अल सुल्तान जी ॻाल्हि करियां पियो, उहो बेसिकली इन कॉन्फ्रेंस में जेके बि माण्हू ईंदा, जेके बि कंपनियूं ईंदियूं, साइड लाइन ते पंहिंजी कंपनी सां बिज़नेस डील कंदो, ठीकु आहे। माना इहा हिननि जी जेका आहे उहो सम्झो त आहे, माना सिंसियरिटी आहे। या अमेरिका जी जेकॾहिं ॻाल्हि करूं या वेस्टर्न वर्ल्ड जी जेकॾहिं ॻाल्हि करियूं, ठीकु आहे, क्लाइमेट जा इशूज़ आहिनि, दुनिया में इहो वॾो मसइलो आहे, पर इंसानी हयाती खां मथे त को मसइलो न आहे। तव्हां हिकिड़े ई वक़्त में तव्हांजी बिल्कुलु भरिसां पाड़े में 17,000 माण्हू जी तव्हां ॻाल्हि करे विया, 17,000 माण्हू जेके आहिनि उहे मारिजी विया हिकिड़े महीने में। का उन ते रेस्पॉन्स, का उन ते ॻाल्हि, छा माना इते छा थो थिए? तव्हांखे छो उहे हक़ यादि नथा अचनि त क्लाइमेट जा इशूज़ पंहिंजी जॻह ते, पर इंसानी हक़नि जी हेॾी वायोलेशन थिए थी पई। इंसानी हक़नि जी वायोलेशन न आहे, इंसानी ज़िंदगी सां जेको आहे उहो मज़ाक थ्रू आउट द इयर्स कंदा रहिया आहिनि ऐं उहे अची अॼु गॾु थिया आहिनि। ऐं क्लाइमेट जो इशू आहे, क्लाइमेट जे इशू ते बि ही संजीदा न आहिनि, सिंसियर न आहिनि। मिसाल जे तौर ते हाणे जेको तव्हांजो सवाल हुयो त ही उनखे कीअं मैनिपुलेट कंदा इंटरनेशनल पॉलिटिक्स खे कंट्रोल करण जे लाइ। ॾिसो, क्लाइमेट जे नाले ते ही चवनि था त असां जेका बि तरक़ी कई, कोयलो ॿारे या फॉसिल फ्यूल ॿारे, उहो कई। हाणे जेके बि थर्ड वर्ल्ड कंट्रीज़ आहिनि, इंक्लूडिंग इमर्जिंग मार्केट्स, ब्राज़ील आहे, चाइना आहे, इंडिया आहे, या जेके बि ॿिया मुल्क आहिनि, उन्हनि खे कंट्रोल करणु घुरिजे, उनखे जेको आहे उहो डीकार्बनाइज़ तरफ़ वञणु घुरिजे या कार्बन न्यूट्रलिटी तरफ़ वञणु घुरिजे। यार ॾिसो, हिकिड़ा मुल्क आज़ादी 1947 में थिया आहिनि, उन्हनि जे वसीलनि ते तव्हांजो कब्ज़ो हुयो ऐं उन जे वसीलनि मां तव्हां हिकिड़ो पूरो कैपिटलिज़म खे ख़ूबसूरत बणायो, तव्हां इंडस्ट्रीज़ ठाहियूं, तव्हां पंहिंजे शहर ठाहिया,
तव्हां अलाए छा जो छा कयूं। ऐं हाणे जॾहिं हुननि जे आज़ादी खे अञा 70-75 साल थिया आहिनि त तव्हां चओ था त हिकिड़ो त हुननि वटि रिसोर्सिस घटि, हुननि वटि पैसा घटि, हुननि वटि ॿिया मुश्किलातूं आहिनि, ऐं हाणे तव्हां चओ था त न क्लाइमेट जा इश्यूज़ आहिनि ऐं तव्हां हीअ करो। हा, क्लाइमेट जा इश्यूज़ हूंदा, पर वधि खां वधि कॉन्ट्रीब्यूट त तव्हांखे करणु घुरिजे। उहो जेको बि मनी रिक्वायर्ड आहे उहो त तव्हां प्रोवाइड करियो न पूरी दुनिया खे। सो संजीदगी इहा आहे, क्लाइमेट जेको लॉस एंड डैमेज जो फंड क़ाइमु थियो आहे, मिसाल जे तौर ते जेके बि 3 दुनिया जा मुल्कनि जेके वधीक मुतासिर थींदा, यार तव्हां तरक़ी करे चुका हो, तव्हां वटि हिकिड़ी दौलत आहे, हिकिड़ी मिल्कियत आहे, हाणे उन्हनि जी प्लेज इहा आहे त तव्हां असांखे उहो रिसोर्सिस प्रोवाइड करियो। तव्हां पंहिंजा जेके बि इदारा आहिनि उन्हनि खे चओ त उहे तव्हांखे उहो सपोर्ट, फाइनेंस या जेको बि इन जे पोयां जेको बि लॉजिस्टिक अचे थो उहो प्रोवाइड कनि, जीअं फासिल फ्यूल न हटे सघिजे। सो हाणे उहो लॉस एंड डैमेज जे फंड में मिसाल जे तौर ते क्लाइमेट जे करे सिंध में या जेको बि पाकिस्तान में फ्लड्स आया, उन जो काथो इहो आहे त $30 बिलियन जो टोटल नुक़सान थियो, ऐं पाकिस्तान खे मिलिया घणा $1 बिलियन। ठीकु है। ऐं लॉस एंड डैमेज जो जेको फंड आहे उन में जेको आहे उहो तव्हां संजीदगी ॾिसो, मग़रबी मुल्कनि जी संजीदगी ॾिसो क्लाइमेट ॾांहुं बि। यूके $10 मिलियन, घणा $10 मिलियन यूके उन लॉस एंड डैमेज जे फंड में ॾिना। जर्मनी 22 लाइ 23 ॾिना। ईअं ई अमेरिका ऐं ॿियनि मुल्कनि ॾिना। माना तव्हां हिकिड़ो जॾहिं वसीलनि जी लुटमार कई पई, जॾहिं तव्हांजूं इंडस्ट्रीज़ जे थ्रू तव्हां गिरो थियो पे, तॾहिं तव्हांखे क्लाइमेट यादि न हो, तॾहिं तव्हांखे इहो ख़बर न हुई त हिकिड़ो पूरो डिज़ास्टर आहे जेको असां मेड डिज़ास्टर आहे जेको असां पैदा करणु वञी रहिया आहियूं। हाणे जॾहिं तव्हांजी तरक़ी थी चुकी आहे, तव्हां सुखिया हो, सताबा हो, त हाणे तव्हां हुनखे चओ था बाबा हाणे बसि देरि न करियो, 2050 ताईं घुमाए वठो, 2070 ताईं जेके आहिनि उहे मसइला हल करे वठो, त मसइला ईअं हल न थींदा। उन जे पोयां इन्हनि मुल्कनि वटि एॾा रिसोर्सिस ई न आहिनि जो पूरी पंहिंजी इकोनॉमी खे जेको आहे उहो डीकार्बनाइज़ करे सघनि। सो फ़िलहाल त हुननि वटि टूल आहे, उहो इस्तेमालु कंदा रहंदा आहिनि। अॻिते जीअं डेवलपमेंट्स थींदी थी, पाण उनजी सियासी पहलू ते ॻाल्हाईंदा रहंदासीं। तो मंसूर, इहो क्लाइमेट कॉन्फ्रेंस जे पाड़े में तव्हां ॾिसो था हिकिड़ो हेॾो वॾो अलमियो हले थो पियो, पाण उन ते मुसलसिल कोन ॻाल्हायो, ऐं पाण जेको आख़िरी वीकली कई तॾहिं जेको आहे उहो गज़ा में ट्रूस हो, हमास ऐं इसराइल जे विच में 4 ॾींहंनि जो, उन खां पोइ उहो जंगबंदी ख़तमु थी, ऐं कल्ह जी रिपोर्ट जे मुताबिक़ 17,000 जेके आहिनि उहो टोटल माण्हू मारिजी चुका आहिनि। ऐं गज़ा जेको आहे न सिर्फ़ु नॉर्थ ते कब्ज़ो करे चुको आहे, पर साउथ में बि अची चुको आहे, ऐं हमास थोरा घणी कमज़ोर नज़र अचे पई। इन पूरी सूरत-हाल खे तव्हां कीअं था ॾिसो? हा हफ़ीज़, पाण बिल्कुलु ॻाल्हायो हुयो। उन वक़्तु 6 ॾींहं जो ट्रूस थियो हुयो ऐं पोइ 2 ॾींहं उनखे वधायो वियो, ऐं तव्हां ॾिठो त आख़िरी मिंट में हिकिड़ो ॾींहुं अञा बि उनखे ट्रूस खे वधायो वियो। जॾहिं पाण जाम छोरे तव्हां वटि वेठा हुआसीं तॾहिं इहा पाण पढ़ियो हुयो त इहे मामला ईअं थिया आहिनि। सो हफ़्ते जो हिकिड़ो ट्रूस थियो। असुल इन ट्रूस जा सबबु पाण खे ॼाणणु घुरिजनि त इहे जंगबंदी आख़िर छो कराई वई। इसराइल उन लाइ राज़ी कोन हो। हिननि जो मामिलो सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु अमेरिका ऐं इसराइल जो इहो आहे त ट्रूस तॾहिं थिए जॾहिं हॉस्टेजिस डील थिए, जेके यरगमाली आहिनि, जेके हमास वटि आहिनि, ऐं या जेके हमास जा या फ़लस्तीनी जेके पाण चऊं, जिन जो हमास सां बि तालुक़ु न आहे, आम फ़लस्तीनी आहिनि, जेके शक जे बुनियाद ते सालनि खां इसराइली जेलनि में क़ैद आहिनि, ऐं जेको कुझु उन्हनि सां उते वियो वापिरियो उन्हनि ख़ुदि अची मीडिया खे ॿुधायो त जेको गैर इंसानी तशदुद शयूं उन्हनि ते कयो आहे। ऐं ॿिए पासे तव्हां ॾिठो त जेके यरगमाली, इसराइल जा यरगमाली जेके हमास वटि हुआ, उन्हनि चयो त असांखे हिननि सुठे अंदाज़ में रखियो, असांजी हिन ख़िदमत कई, ऐं असांजो चेकअप थींदो रोज़ जे बुनियादनि ते, ऐं असांखे महफ़ूज़ रखियो, पाण सां गॾु रखियो। ऐं औरतुनि खे, जेके औरतूं यरगमाली हुयूं इसराइली, उन्हनि हमास ते विड़ा कनि, पंहिंजे घरनि जे अंदरि औरतुनि सां गॾु रहायो। यानी हुननि ॾिसो त कहिड़े अंदाज़ में उन्हनि खे रखियो। पर ॿिए पासे इसराइलिन जेको कुझु फ़लस्तीनियुनि सां कयो आहे उहो तव्हां असांजे साम्हूं आहे। सो हफ़ीज़, जंगबंदी इन सूरत में थी त हिकिड़ो एॾो वॾो प्रेशर हो यूरोप जो, यूरोप जे माण्हुनि जो जेको जमहूरी मिज़ाज आहे, तमामु वॾो हिकिड़ो प्रेशर हो। मथां अमेरिका में बि इलेक्शन्स आहिनि, तव्हांखे ख़बर हूंदी। ऐं जेको बर्तानिया जो प्राइम मिनिस्टर आहे, नालो बि हुनजो ऋषि सोनक, हुनजे ख़िलाफ़ बदम एतमाद जी रिथ अचणी आहे। सो हुन में बि हू ॾाढा यूरोप जा माण्हू, बर्तानिया जा माण्हू सरगर्म लॻा पिया आहिनि, ऐं समूरे यूरोप में वॾे पैमाने ते एहतजाज पिया थियनि, लगातार एहतजाज पिया थियनि, 50 ॾींहंनि खां उते एहतजाज पिया हलनि। इन करे अमेरिकी सदर मजबूर थी इहो चयो त ठीकु आहे बाबा, असीं जंगबंदी करायूं था, हफ़्ते लाइ जंगबंदी, पर जंगबंदी बि कहिड़नि बुनियादनि ते। तव्हां ॾिसो त अमेरिका इहो थो चाहे त फ़लस्तीनी बुख खां न मरनि, उञ खां न मरनि, दरबदरी खां न मरनि, पर हू मानी खाइनि, पाणी पीअनि, पोइ असांजी गोलियुनि सां, असांजे गोलनि सां, असांजी बमबारी सां मरनि। यानी हू चवनि था त को बि फ़लस्तीनी
बुख ते ऐं फितरी मौत न मरे, पर हू इसराइल जी गोली सां, असांजी गोली सां, यानी अमेरिका जी गोली सां, ऐं जे टैंकुनि जे गोलनि सां ऐं जहाज जेट जहाज़नि जी बमबारी सां मरे। इन खां वॾो ॿियो शर्मनाक अमल को थींदो? मूं अॼु हिकिड़ी रिपोर्ट पई ॾिठी टीवी ते। सभ खां पहिरीं त 18,000 माण्हू क़तल थी चुका आहिनि, जेको कॾहिं बि ईअं न आहे थियो त को 60 ॾींहंनि जे अंदरि एॾा वॾा माण्हू, इन पैमाने ते माण्हू क़तल थिया हुजनि, ऐं उन 18,000 मां 15,000 जेके आहिनि उहे त ॿार ऐं औरतूं आहिनि, जिन जो जंग में कंहिं बि क़िस्म जो को बि तालुक न आहे। सो अॼु मूं टीवी ते रिपोर्ट पई ॾिठी पाण जे सेशन खां थोरो ई अॻु में, त अमरीकी टैंकुनि जा गोला उहे इज़राइल खे विकिरो करण जी मंज़ूरी ॾिनी आहे। यानी इहो त क्लियर आहे त जेको गज़ा में जेको कुझु थिए पियो, जेका फ़लस्तीनियुनि जी नस्ल कुशी थिए पई, उन में अमेरिका 100 सिधो मुलविस आहे, 100 सैकड़ो मुलविस आहे। ईअं चवण त असीं गज़ा जे माण्हुनि जा वॾा ख़ैरख़्वाह आहियूं, असीं मिस्र खे रोज़ पिया वेठा फ़ोनूं कनि अब्दुल फ़ताह अल सीसी मिस्री सदर खे, त बाबा ट्रकूं इंटर करायो, रफ़ा बट कयो। बाबा ट्रकूं कीअं इंटर थियनि? अब्दुल फ़ताह अल सीसी चवे पियो त असांजे तरफ़ां रफ़ा जो बाट खुलियल आहे, पर ॿिए पासे गज़ा जे पासे खां रफ़ा बाट ते मुसलसल इसराइल बमबारी कंदो रहे थो। जेकॾहिं एग्रीमेंट्स खां सवाइ असीं ट्रकूं इंटर कंदासीं त इसराइल उन्हनि अक़वाम मुतहिदा जी ट्रकुनि ते बमबारी कंदो, छाकाणि त इसराइल हमेशह ई कंदो रहियो आहे ऐं हुनजी का बि अकाउंटेबिलिटी न थींदी रही आहे। गुज़िरियल 75 सालनि में उनखां का बि पुछा गाछा न थी आहे। हाणे तव्हां ॾिठो त अक़वाम मुतहिदा जी जेका हुते कैंप आहे साउथ में, अॻु में इसराइल छा चयो, नॉर्थ जे माण्हुनि खे त तव्हां गज़ा ॾांहुं ट्रांसफर थियो, पोइ साउथ ॾांहुं, उते तव्हां महफ़ूज़ हूंदव। पर हींअर जंग बंदी खां पोइ जेका जंग शुरू थी त साउथ ते बि वॾी बमबारी कई वई आहे ऐं हुते अक़वाम मुतहिदा जी कैंप आहे जबालिया कैंप, उनखे वॾे पैमाने ते टारगेट कयो वियो आहे ऐं हिकिड़े ॾींहं में तव्हां ॾिठो 700 माण्हू हिकिड़े ॾींहं में क़तल कया विया आहिनि। 700 माण्हू हिकिड़ो तमामु वॾो अंग आहे। ऐं ही मुड़ुस हिते वेठा क्लाइमेट ते ऐं इंसानियत जे बचाव ते ॻाल्हियूं कनि, उनजे पाड़े में गज़ा जेको आहे उहो बारूद जो ढेर बणिजी चुको आहे ऐं उहो बारूद जो ढेर सिर्फ़ु फ़लस्तीनियुनि लाइ न आहे, पर समूरी दुनिया बारूद जे ढेर ते बीठी आहे। कंहिं वक़्तु बि उहा फाटी सघे थी ऐं समूरा जेके अरब मुल्क जेके अमेरिका जा पठू लॻाए वेठा आहिनि, उहे बि हिन बाहि खां, हिन बारूद जे हिन नुक़सान खां बची न सघंदा। तव्हां कल्ह ॾिठो जंगबंदी लाइ सिक्योरिटी काउंसिल में अक़वाम मुतहिदा जी सेक्रेटरी जनरल अपील कई अंतोनियो गतरस त बाबा अचो ऐं जंगबंदी, उते जेके 15 सिक्योरिटी काउंसिल जा मेंबर आहिनि, तव्हां ॾिठो 13 हुन में वोट ॾिना त जंगबंदी थिए, बरतानिया हुन में गैर हाज़ुर रहियो। उनजे गैर हाज़ुर रहण जा सबब तव्हां बख़ूबी ॼाणो था त हू चाहिनि था त इहा जेका नस्ल कुशी आहे इहा जारी रहे ऐं गज़ा जे माण्हुनि खे हमेशह लाइ गज़ा मां निकाले ॾे, उनखे डायस्पोरा में तब्दील करे छॾिजे, जीअं हुननि जो केस मुकमल तौर ते कमज़ोर थी वञे। पर इन्हनि खे इहो यादि रखणु खपे त फ़लस्तीनी माण्हू पंहिंजी धरती ते इन लाइ एॾा वॾा ख़तरनाक न आहिनि, पर जॾहिं हू यूरोप न वेंदा, जॾहिं हू ॿियनि मुल्कनि न वेंदा, तॾहिं हू इसराइल लाइ ऐं ख़ुदि यूरोप लाइ तमामु वॾो ख़तरो साबित थींदा। छाकाणि त अॻु में तव्हां ॾिठो 70 जे ज़माने में जॾहिं डॉक्टर हबाश वारा, अराफात वारा उर्दन में, लबनान में रहंदा हुआ, शाम में रहंदा हुआ, त उहे इसराइल ते इन खां वधीक ख़तरनाक कार्रवाई कंदा हुआ ऐं इसराइली सफ़ारतकारनि खे, सफ़ारतकार जेके हुआ उन्हनि खे बि निशानो बणाईंदा हुआ। सो तव्हां ॾिठो अॻु में जेका ॿी ॻाल्हि में जंग थी, उन खां पोइ यहूदी डायस्पोरा हुआ, उन्हनि वटि पंहिंजी धरती कोन हुई जेके सेऊनी हुआ, पर उन्हनि यूरोप लाइ एॾो वॾो मथे जो सूर पैदा कयो, एॾो यूरोप जे मथे में सूर विधो। हिकु त उहो माशी तौरु जंगनि जे करे कंगाल थी चुका हुआ, मजबूर थी यूरोप जे माण्हुनि खे उन्हनि खे पराई धरती ते उनखे वतन ठाहे ॾियणो पियो त बाबा ख़ुदा खे मञो हितां निकिरो, असांजी जान छॾियो। जेकॾहिं हाणे फ़लस्तीन लाइ बि हू साॻी शइ पिया कनि, यानी उनखे पंहिंजे दख़ल खां, पंहिंजे वतन खां बेदख़ल कयो, यूरोप जे मुल्कनि में उन्हनि जे केस खे ख़तमु करे छॾियो, डायस्पोरा में तब्दील करे छॾियो, छाकाणि त हू जॾहिं पंहिंजे वतन में न हूंदा, पंहिंजे वतन में हू न हूंदा त हुनजो केस कमज़ोर हूंदो। पर हू यादि रखनि त अॼु हिकु दफ़ो ॿीहर यूरोप जा मुल्क महांगाई जे तूफ़ान जो शिकार आहिनि। रूस ते पाबंदियूं, लातीनी अमेरिका जे मुल्कनि ते पाबंदियूं, ईरान ते पाबंदियूं ऐं ॿिया जेके बि मुल्क आहिनि जेके तेल पैदा कनि था, गैस पैदा कनि था, उन्हनि सां अमेरिका ऐं यूरोप जे मुल्क जा जेके चङा मुल्क आहिनि उन्हनि जूं दुश्मनियूं आहिनि ऐं हाणे थधि में हू मरनि पिया। तो जेकॾहिं फ़लस्तीन खे बि बेदख़ल कयो वियो यूरोप ॾांहुं, त उहे उते वधीक इन लाइ आज़ार पैदा कंदा ऐं मजबूर थी उन्हनि खे पंहिंजो वतन ॾियणो पवंदो। सो ही वक़्तु आहे, ही वक़्तु आहे त फ़लस्तीनी, हिकु ॻाल्हि हफ़ीज़ तव्हां सम्झी छॾियो त फ़लस्तीनी सिर्फ़ु इसराइल सां न पिया विढ़नि, पर हिन वक़्तु हू समूरी दुनिया जे साम्राज्य सां हिकु वक़्तु पिया विढ़नि। हू हिकु वक़्तु अमेरिका सां बि विढ़नि पिया, बरतानिया सां बि विढ़नि पिया, फ्रांस सां बि विढ़नि पिया, जर्मनी सां बि विढ़नि पिया ऐं ॿिया समूरी दुनिया जा जेके इंसान दुश्मन माण्हू आहिनि उन्हनि सां फ़लस्तीनी सीनो सायो बीठा आहिनि। यानी जिते चीन, जिते रूस, जिते ईरान ऐं ॿिया मुल्क नथा विढ़ी सघनि, उते गज़ा जी हिकिड़ी नंढड़ी पटी आहे,
उतां जा माण्हू मज़ाहिमत कनि पिया ऐं हू तेसीं ताईं मज़ाहिमत कंदा जेसीं ताईं उन्हनि खे पंहिंजी धरती नथी मिले, छाकाणि त इहो हूअं बि तारीख़ जो उसूल आहे, हर फुरियल ऐं फबाइल शइ उन मक़ामी माण्हुनि खे ज़रूरु मिलंदी। अॻु में तव्हांखे यादि हूंदो त अरबनि जो 800 साल स्पेन ते कब्ज़ो हो, पर अॼु स्पेन स्पेनिश माण्हुनि वटि आहे। हिंदुस्तान ते केतिरा साल अंग्रेज़ हुआ, मुगल हुआ, पर हिंदुस्तान हिंदुनि वटि आहे, हिंदुस्तानी माण्हुनि वटि आहे। सॼी अफ्रीका ते गोरनि जो कब्ज़ो हो। साउथ अफ्रीका में त बिल्कुलु इसराइल जा हिकिड़ी नस्ली हुकूमत हुई, अपार्थाइड जंहिंखे चवनि था, उहा हुई, पर अॼु साउथ अफ्रीका कंहिं वटि आहे? इहो नेल्सन मंडेला जो देश आहे। पूरे अफ्रीका में केब्राल वेठो आहे, उते जोमो कीनियाता वेठो आहे, उते आगस्टिनो नेतो वेठो आहे, उते निक्रोमा वेठो आहे, उते लुमम्बा वेठो आहे, उहो समूरो अफ्रीका हींअर अफ्रीकन माण्हुनि जो वतन आहे, उन्हनि वटि ई आहे। सो ही धरती बि फ़लस्तीननि जी आहे ऐं हर सूरत में उन्हनि खे अॼु या सुभाणे मिलंदी। ऐं फ़लस्तीनी ख़ुदि इहो ॼाणनि था त अॼु जेकॾहिं 20,000 माण्हू क़तल थींदा त सुभाणे असांजे ईंदड़ नस्ल जा 20 लख माण्हू महफ़ूज़ हूंदा। पर जेकॾहिं अॼु असां मज़ाहिमत न कई, अॼु अमरीकी जेको राकास आहे, जेको इज़राइली जेका सेहूनियत आहे, जेका दहशतगर्दी आहे, जेको फाशिज़म आहे ऐं नाज़ी जर्मनी खां वॾो फाशिज़म आहे, मां तव्हांखे हिकिड़ो नंढिड़ो मिसाल थो ॾियां। मूं तव्हांखे जॾहिं पाण जामशोर में वेठा हुआसीं, मूं तव्हांखे चयो त इसराइली जेके यहूदी आहिनि सेहूनी, उन्हनि जा जेके आलिम हूंदा आहिनि, स्कॉलर, उन्हनि खे चइबो आहे रबाइस। सो रबाइन फतवा ॾिनी, जेको ओल्ड टेस्टमेंट आहे, जेको क़दीम बाइबल आहे, जंहिंखे मुआहिदा अतीक चइबो आहे, जेके सेहूनी इसराइली फॉलो कनि था, उन में इहो आहे त तव्हां जंग जे दौरान औरतुनि खे रेप करे सघो था, इहो जाइज़ आहे। तव्हां मासूम ॿारनि खे क़त्ल करे सघो था, इहो जाइज़ आहे। यानी उहो उन किताब में लिखियल आहे। ऐं इंसानियत ख़िलाफ़ संगीन जेके बि जुर्म आहिनि, जेके ॻाल्हियूं आहिनि, उन्हनि जी उन में परमिट ॾिनी वई आहे, इजाज़त ॾिनी वई आहे त तव्हां ईअं कयो। ऐं हाणे नेतन्याहू, एतामिर बिन गोवर, सिमोत्रिच ऐं जेके ॿिया आहिनि, टोटली उहे उनखे फॉलो करे मासूम फ़लस्तीनी ॿारनि खे क़त्ल करे उनजे मथां टैंकूं पिया चाढ़नि, उनजे मथां बिल्डोज़र पिया घुमाइनि, उन लाशनि जे मथां औरतुनि सां जंग जे दौरान रेप पिया कनि, जीअं 48 में कयो जॾहिं इसराइल क़ाइमु थिए पियो। सो इन फाशिज़म जो, सेहूनी फाशिज़म जो तव्हां इन मां अंदाज़ो लॻायो त हिकु पासे नाज़ी जर्मनी, उन लाइ दहशतगर्द, रूसी सदर जे ख़िलाफ़ वारंट त हू किथे निकिरी नथो सघे, नेतन्याहू उन समूरी सज़ा खां अचो, औरतुनि जो रेप जाइज़, ॿारनि जो क़त्लेआम जाइज़, 20,000 माण्हू मरी विया, समूरी दुनिया पंहिंजा चप सिबो वेठी आहे, फ़क़ति इन करे अरब उन ते ख़ामोश आहिनि, फ़क़ति इन करे त फ़लस्तीनी रूलिंग क्लास न आहिनि, हू अरबनि जे अंदरि अछूत आहिनि, अरबनि जे अंदरि अछूत आहिनि, छाकाणि फ़लस्तीनी तारीख़ जे अंदरि समूरनि अरब माण्हुनि में, मां उन्हनि सां ईअं सम्झो त ॻाल्हाईंदो रहंदो आहियां, मुंहिंजा दोस्त आहिनि फ़लस्तीनी घणा, जेके उर्दन में रहनि था, कुझु ॿाहिरि रहनि था, कुझु मिस्र में रहनि था, हू सभिनी अरबनि खां वधीक पढ़िया लिखिया आहिनि ऐं हमेशह हू बादशाहतुनि जे ख़िलाफ़ रहिया आहिनि ऐं हू हमेशह जबुर जो शिकार रहिया आहिनि। इन करे हू सभिनी अरबनि खां वधीक संजीदा, वधीक पढ़िया लिखिया ऐं वधीक सेक्युलर आहिनि। पर जेकॾहिं तव्हां अरफ़ात खे ॻाल्हियुनि में न विहारींदव, जेकॾहिं तव्हां अरफ़ात जेको ठाह करणु पिया चाहियो, तव्हां उनखे रद्द कंदव, तव्हां जॉर्ज हबास जहिड़े सेक्युलर माण्हू खे तस्लीम न कंदव, त पोइ लाज़मी तौर ते तव्हांखे इंतिहा पसंद माण्हुनि खे मुंहुं ॾियणो पवंदो। ऐं इंतिहा पसंद सिर्फ़ु हमास न आहे, सिर्फ़ु जिहाद इस्लामी न आहे, सिर्फ़ु फ़लस्तीनी न आहिनि, छाकाणि त धरती उन्हनि जी आहे, इन करे उनखे इंतिहा पसंद नथो चई सघिजे। पर ख़ुदि नेतन्याहू अल्ट्रा राइट विंग जो माण्हू आहे ऐं हिकिड़ो वॾो दहशतगर्द आहे, जेको ओल्ड टेस्टमेंट खे फॉलो करे थो ऐं ओल्ड टेस्टमेंट में इंसानियत ख़िलाफ़ जेके जुर्म जंहिंजी परमिट ॾिनी वई आहे, घटि में घटि मुंहिंजी नज़र मां अहिड़ी का बि शइ अॻु में न आहे गुज़री। सही आहे मंसूर, तव्हां सिक्योरिटी काउंसिल जी ॻाल्हि कई, उन में अमेरिका परमिट पियो जारी करे त बाबा तव्हां जेके बि ख़िलाफ़ वर्ज़ियूं करणियूं आहिनि करो। तव्हां ॾिठो त हिकिड़ो हथु जॾहिं अमेरिकी रिप्रेज़ेंटेटिव जो उथियो हुयो त बाबा आउं हिन बिल खे वीटो कंदुसि, त उहो केॾो शर्मनाक लम्हो हुयो पूरी दुनिया जे लाइ, पूरी इंसानियत जे लाइ। सो रूस जो हिकिड़ो इन में पूरे मामले में रूस जो हिकिड़ो स्टांस रहियो आहे। ऐं तव्हां ॾिठो जॾहिं ब्रिटेन आयो मिडिल ईस्ट में, यूएई में ऐं सऊदी अरेबिया में, उनखे ॾिठो इहो पियो त हिकिड़ो तेल जा मामला उन्हनि ते ओपेक प्लस कंट्रीज़ जा कुझु इशूज़ हुया, आउटपुट कट जे लाइ उन्हनि ते ॻाल्हियूं ॿाल्हियूं थींदियूं। पर यूएई जी मीडिया उनखे इहो खयो त हुनजो जेको स्टांस आहे मिडिल ईस्ट जे मामलनि ते, उन जे करे यूएई में या जेको बि मिडिल ईस्ट में उनखे एॾी वॾे लेवल ते इज़त मिली, जेको तव्हां हुनजो ग्रैंड वेलकम ॾिठो। सो तव्हां कीअं था ॾिसो प्यूटन जो हिते अचणु मिडिल ईस्ट में, वरी रईसी इब्राहिम रईसी ईरान जे सदर जो मास्को वञणु, इन डेवलपमेंट्स ते तव्हां वटि छा इंफॉर्मेशन आहे? हफ़ीज़, पहिरीं ॻाल्हि त तव्हां ॾिठो त कल्ह जेको सिक्योरिटी काउंसिल में इजलास थियो, उनमें उहा जेका करारदाद हुई जंग बंदी लाइ, उहा ख़ुदि यूएई पेश कई।
उहा करारदाद यूएई पेश कई सिक्योरिटी काउंसिल जे 15 जेके मेंबर आहिनि उनजी वोटिंग थियणी हुई, पाण उनजो ज़िक्र करे आयासीं। यानी यूएई मिडल ईस्ट जे अंदरि सऊदी अरब, यूएई, मिस्र, उर्दन, ईअं सम्झो त इहा अमेरिका जा वॾा पठू आहिनि ऐं अमेरिका जा तमामु अहम पठू आहिनि मिडल ईस्ट जे अंदरि। ऐं होसियुनि सां, फ़लस्तीनियुनि सां ऐं ॿियनि जेके बि उते माण्हू आहिनि, इराक में जेका गल्फ वार हुई अॻु में, सदाम जेको कुवैत खे फतह कयो, उनमें समूरा या तालिबान खे पैदा करण में सऊदी अरब जा, यूएई जा पैसा लॻल आहिनि। उन्हनि इहे समूरा माण्हू तकलीफ़ कया ऐं हाणे वरी वेठा दर्स ॾियनि त असीं साईं हीअं पिया करियूं ऐं असीं वॾा अरबनि जा खेर आहियूं ऐं मुस्लमाननि जा बि चङा मुड़ुस आहियूं, असां आहियूं, इन करे ख़ुदा खां वञो, ईरान ॾांहुं न वञो, ॿियनि ॾांहुं न वञो, असीं सभु कुझु कंदासीं। गुज़िरियल 60 ॾींहनि खां यूएई, सऊदी अरब, उर्दन जो शाह अब्दुल्ला, अब्दुल फताह अल सीसी मिस्री सदर, ईअं सम्झो त उहा अमेरिकी सदर खे सिर्फ़ु पेरे न आहिनि पिया, बाक़ी उन्हनि सभु कुझु कयो आहे। उन्हनि एंथनी ब्लिंकन खे ॿाहूं बि ॿधियूं त तव्हां गज़ा में जंग बंदी करायो, न त ईअं न थिए जो असांजे मुल्कनि जे अंदरि को इनक़लाब अची वञे, छाकाणि त उन्हनि जेके असांजे मुल्कनि जा माण्हू आहिनि उन्हनि जे अंदरि ख़ुदि हिकिड़ी वॾी कावड़ आहे, अरब देव जाॻे थो, इन करे ख़ुदा खे मञो फौरी तौर ते जंग बंदी करायो त जीअं ही मामिलो हल थी सघे। ऐं अब्दुल फताह अल सीसी त इहो बि चयो त फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थिए, उहा डी वेपनाइज़ हूंदी, यानी उन वटि फ़लस्तीनियुनि वटि के बि हथियार ई न हूंदा, असीं उनजो ज़िमो खणंदा। बाबा तव्हां केरु थींदा आहियो कंहिंजो ज़िमो खणण वारा? यानी शुरू खां वठी तव्हां इहो क़बूल करण लाइ तयारु न आहियो त हाफ़िज़, उर्दन 20 लख फ़लस्तीनियुनि खे पाण वटि रहाए थो, लबनान रहाए थो, पर मिस्र हमेशह खां हिन खे इनकार कंदो रहियो आहे त असीं मिस्र जे अंदरि हिकिड़े बि फ़लस्तीनी खे क़बूल न कंदासीं। या यूएई या सऊदी अरब, उते मज़दूरी लाइ त माण्हू कमु करे सघनि था, पर उहे उते पनाह जे तौर ते नथा रही सघनि, इहो तव्हां बख़ूबी ॼाणो था। सो ही वेठा तय कनि त फ़लस्तीनियुनि खे ही करिणो आहे, नई फ़लस्तीनी रियासत क़ाइमु थींदी, हुन मां इसराइल खे को ख़तरो न हूंदो, ॿियनि खे को ख़तरो न हूंदो, हिननि खे को ख़तरो न हूंदो। सो अजीब ॻाल्हि आहे। बहरहाल जॾहिं कल्ह इहो सॼमूरा मामला थिया त इहो अरबन अॻु में अमेरिका खे जेके मिनथूं पई कयूं, उन अमेरिका हिननि खे खंगियो बि न। जॾहिं सऊदी अरब इहो थो चवे त अमेरिका यानी मिडल ईस्ट जे अंदरि सऊदी अरब यानी अमेरिका, उन्हनि जी इहा दावा आहे इसराइल खां पोइ असीं सभु कुझु आहे मिडल ईस्ट जे अंदरि। पर तव्हां ॾिसो त एंथोनी ब्लिंकन खे उन्हनि मिनथूं कयूं, पर हुन जे कन ते का जूं बि न चुरी ऐं उन्हनि मुकमल तौर ते इनकार कयो। जॾहिं बि सिक्योरिटी काउंसिल में का ॻाल्हि थिए थी, अमेरिका हथ मथे करे बाबा असीं वीटो करियूं, 3 दफ़ा उन्हनि वीटो कयो आहे इन समूरे मामले। इहा का मामूली ॻाल्हि कोन्हे त 20,000 माण्हू क़तल थिया आहिनि, ॿारहं क़तल थिया आहिनि, समूरी दुनिया जो अवाम परेशान आहे, समूरी दुनिया जूं नज़रूं गज़ा ते आहिनि। अमेरिका जे अंदरि, न्यूयॉर्क जे अंदरि, वाशिंगटन जे अंदरि, लंडन जे अंदरि, पेरिस जे अंदरि, बर्लिन जे अंदरि तव्हां ॾिसो त वॾा प्रोटेस्ट पिया थियनि, पर यूरोप जो जेके जमहूरी हुकूमतूं आहिनि उनखे का परवाह न आहे। बसि हाणे मूं ताज़ो बयानु ॿुधो बाइडन जो, हुन चयो मथां इलेक्शनूं आहिनि, इसराइल जल्दी 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 करे वठे। बाबा जल्दी मां मुराद इहो आहे त तव्हां आम इंसानी आबादियुनि खे तबाह करे छॾियो। जेके अब जबालिया कैंप आहे या हिननि हींअर वेस्ट बैंक जे अंदरि जेको गज़ा खां अलॻि आहे, वेस्ट बैंक जे अंदरि उन्हनि जेननि में ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे, रमल्ला में ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे, नाबलस में ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। ही छा आहे? यानी ही सही सिधी परमिट आहे त वेठा माण्हुनि खे तव्हां क़तल करियो। पर हाणे इन में थियो ईअं, जॾहिं अरबन खे अमेरिका नज़र अंदाज़ कयो तॾहिं हिननि चयो त हाणे कुझु कजे भला, जीअं अॻु में कयो त मोहम्मद बिन सलमान जे ख़िलाफ़ जेको वारंट कढियो, जमाल खशोगी जेको क़तल थियो सहाफ़ी इस्तंबुल में, उन जे ख़िलाफ़ जेको वारंट कढियो वियो मोहम्मद बिन सलमान जे ख़िलाफ़, पोइ हू चीन हुन रुजू कयो ऐं पोइ ईरान सां हुन ठाह कयो ऐं पोइ अमेरिका ॾिठो त बाबा हीअ त जेको अहम सोननि अंडनि ॾियण वारी जेका मुर्गी आहे, जंहिंजे पुठियां अरब मुल्क आहिनि, जेको सो अमेरिका जॾहिं इहो ॾिठो त उन्हनि यकदम हिकिड़ो यू टर्न वरितो ऐं हू सऊदी अरब ॾांहुं वापसि चाहे इज़राइल लाइ नॉर्मलाइज़ेशन लाइ सऊदी अरब खे मुख़्तलिफ़ ऑफर्स कयूं त बाबा तव्हां ही बि वठो, सिविलियन न्यूक्लियर प्रोग्राम ऐं तव्हांजी सिक्योरिटी जो ज़िमो ऐं ॿिया टिया मामला सभु असां खणूं था, तव्हां बसि ईअं कयो इज़राइल सां नॉर्मलाइज़ेशन कयो। सो हफ़ीज़ पोइ तव्हां इहो ॾिठो त हींअर जेका जंग शुरू थी हुन में हमास ई इसराइल खे एॾो वॾो धचको ॾिनो आहे। मां ज़ाती तौर ते इहो सम्झां थो त 7 अक्टूबर ते इसराइल मुकमल तौर ते हाराए चुको आहे। साॻी रीति अमेरिका ऐं यूरोपियन जेके पावर्स आहिनि उहे यूक्रेन में हाराए चुका आहिनि। तव्हां ॾिठो हूंदो त जीअं 7 अक्टूबर जा हमला शुरू थिया त कुझु ॾींहंनि खां पोइ हिज़बुल्ला खां हमला शुरू थिया, लबनान जी तरफ़ खां, ऐं शाम खां हमला शुरू थिया इसराइल ते। पर तव्हां ॾिठो त हू बेरूत ते बमबारी नथा कनि, हालांकि बेरूत ते बमबारी करणु आसान आहे, पर हू शाम ते मुसलसल बमबारी कनि था, दमिश्क ते बमबारी कनि था, ऐं ॿिया जेके शामी इलाइक़ा आहिनि उन्हनि ते इसराइली जहाज़ बमबारी कनि था। इहो मक़सदु छा आहे? मक़सदु सिर्फ़ु हिकिड़ो आहे त हू यूक्रेन में हाराए चुका आहिनि, उते हू रूस खे नुक़सान नथा ॾेई सघनि, इन करे रूस शाम में वेठो आहे
बशर उल असद जी सिक्योरिटी जो ज़िम्मो रूस वटि आहे, इन करे हू रूस खे डिस्टर्ब करणु चाहिनि था शाम जे अंदरि। यानी मसइलो सिर्फ़ फ़लस्तीनी न आहिनि, मसइलो रूस बि आहे, मसइलो चीन बि आहे। यानी हू ईरान खे जेके बार बार धमकियूं था ॾियनि, उहा दरअसल चीन खे धमकी आहे, उहा दरअसल रूस खे धमकी आहे। या ख़ुदि हमास खे बाबा ख़तमु करे छॾींदासीं, या हिज़बुल्लाह लाइ हू चवनि था त हिज़बुल्लाह कुझु कयो त असीं बेरूत खे गज़ा जीअं तब्दील करे छॾींदासीं, इहा दरअसल ईरान खे धमकी आहे। ऐं असुल में हिननि सभिनी खे धमकी उहा रूस ऐं चीन खे धमकी आहे। हींअर ही ज़िद सिर्फ़ फ़लस्तीनियुनि सां न आहे, गज़ा जे माण्हुनि सां न आहे, ही ज़िद आहे रूस ऐं चीन ऐं ईरान सां। हू सम्झनि था त हिन खे मुकमल तौर ते जेका पुठिभराई आहे, जेका हिमायत आहे, उहा रशिया जी आहे। उहो ई हिज़बुल्लाह खे जीअं हुन एंटी शिप मिज़ाइल्स ॾिना, एयर डिफेंस सिस्टम ॾिनो हिज़बुल्लाह खे, त जीअं इज़राइली जेके आहिनि मीज़ाइल या जेके ॿिया वेपन्स आहिनि, जेके मिज़ाइल गोला आहिनि, उन्हनि खे हू डिफ्यूज़ करे सघनि, या एंटी शिप मिज़ाइल जेके अमेरिकी सबमरीन जेके मेडिटेरेनियन में रेड सी में बीठा आहिनि, उन ते जीअं हमला करे सघनि। सो इहो समूरो हू सम्झनि था त रशिया ई आहे। पर यूएई छा कयो, जो तव्हां ॾिठो त जॾहिं प्यूटन हुते पहुतो त अहिड़ो शानदार इस्तक़बाल मूं कॾहिं बि न आहे ॾिठो। यानी हिकु पासे इंटरनेशनल क्रिमिनल कोर्ट, जेका ईअं सम्झो त अमेरिका जी कोर्ट आहे, उन प्यूटन जे ख़िलाफ़ वारंट जारी करे छॾियो, बाबा प्यूटन केॾांहुं वञी नथो सघे, उनजो इस्तक़बाल न थींदो, मुआशी पाबंदियूं, ॿिया टिया मामला। पर उनजे बावजूदि रूस मुआशी तौरु विरोध कई आहे, हू मथे उभरियो आहे। ऐं ॿिए पासे जॾहिं हू यूएई आहे, हुनजो एॾो वॾो इस्तक़बाल, इहो अरबनि तरफ़ां अमेरिका खे मैसेज आहे त खिते ॾांहुं मिडल ईस्ट ॾांहुं तव्हां पंहिंजो रवैयो दुरुस्त करियो। जेकॾहिं तव्हां पंहिंजो रवैयो दुरुस्त न कयो ऐं असांजी ॻाल्हि न ॿुधी, ऐं जेकॾहिं फ़लस्तीनियुनि सां, होसियुनि सां, ऐं ॿिया जेके हिते पावर्स वेठा आहिनि, रेज़िस्टेंस पावर्स, जेके ख़ुदि जेके स्टेट एक्टर्स आहिनि, उन्हनि खां वधीक ताक़तवर आहिनि, जेकॾहिं तव्हां उन्हनि खे क़बूल न कंदव, उन्हनि सां ॻाल्हियूं न कंदव, ऐं पंहिंजो रवैयो मुकमल तौर ते हिकु जहिड़ो न कंदव, दुरुस्त न कंदव, त असां वटि ऑप्शन्स मौजूदु आहिनि। असां वटि रूस बि आहे, चीन बि आहे, ऐं हींअर खिते जे अंदरि ईरान बि मौजूदु आहे। तव्हां ॾिठो हूंदो त ईअं कॾहिं बि न आहे थियो त यूएई जो दिफ़ाई वज़ीर ईरानी परॾेही वज़ीर खे फ़ोन करे खिते जे अमन बाबति ॻाल्हियूं करे। यानी ईरान ख़ुदि खिते जो स्टेक होल्डर थी साम्हूं आयो आहे, ऐं उन पुठियां मुकमल तौर ते रूस बीठल आहे। रूस इन इंतज़ार में इहो त हिकु त मिडल ईस्ट जे अंदरि या ॾखिण एशिया में या इंडो पैसिफिक में को वॾो हंगामो थिए त यूक्रेन तां ध्यानु हटे, ऐं आऊं आलमी टेबल जो हिकु त हू बि सुपर पावर थी अची विया। ऐं तव्हां ॾिठो त पहिरें ॾींहं खां रूसी सदर इहो चयो त मिडल ईस्ट में जेको कुझु थिए पियो, या अमेरिकी जेका पॉलिसी आहे उनजी नाकामी जो नतीजो आहे। अमेरिकन जेका पॉलिसी आहे उनजो मुकमल तौर ते फेल्यूअर आहे। हींअर प्यूटन अची मिडल ईस्ट में पंहिंजा पेर खोड़े वरिता आहिनि, ऐं जेके हू मोहम्मद बिन सलमान सां मुसलसल राब्ते में रहे थो। तेल जी कटौती बाबति बि ॻाल्हियूं थींदियूं रहनि थियूं, ओपेक सां मामला आहिनि, उन्हनि ते बि मुसलसल ॻाल्हियूं थींदियूं रहनि थियूं। ऐं हसन नसरुल्लाह जेको हिज़बुल्लाह सरबराह आहे, उन सां बि रूसी सदर कॾहिं मुंहिंजे ख़्याल में फ़ोन ते बि राब्ता थियनि था, कॾहिं कंहिंजे थ्रू राब्ता थियनि था। सो हिन जंग खां पोइ, हमास इसराइल जंग खां पोइ मुकमल तौर ते ताक़त जो तवाज़ुन तब्दील थी चुको आहे। ऐं मिस्री सदर जेको अब्दुल फताह अल सीसी आहे, तव्हां ॾिठो, उनखे अमेरिका चयो आहे त असीं तव्हांखे IMF खां बिना सूद जे कर्ज़ो वठी ॾियूं था, तव्हांजा जेके कुझु कर्ज़ आहिनि उहे माफ़ करियूं था, तव्हांखे बिलियन डॉलर्स असीं ईअं ॾियूं था त तव्हां सिर्फ़ु फ़लस्तीनियुनि खे गज़ा मां साइनाई में वठो। पर हू वठण लाइ तयारु कोन्हे, उर्दन वठण लाइ तयारु कोन्हे। सो इहो अमेरिका जो, अमेरिकी ऑर्डर जो वॾो फेल्यूअर आहे। हींअर अमेरिका सोल सुपर पावर न आहे रहियो। हिकु दफ़ो ॿीहर भले चीन नए आलमी ऑर्डर जो सरबराह हुजे, पर हुनमें जेको किरदारु अदा कंदो उहो रूस कंदो, उहो ईरान कंदो। ऐं इहो हिकु दफ़ो ॿीहर आख़िरी भेरो हिकिड़ो मैसेज आहे यूरोपियन पावर्स खे ऐं अमेरिका खे, त हू फ़लस्तीन जो मसइलो हल कनि। जेकॾहिं हू फ़लस्तीन जो मसइलो हल नथा कनि त पोइ सूरत हाल अहिड़ी संगीन थींदी जो उनखे केरु बि कंट्रोल न करे सघंदो। ऐं मुंहिंजे ख़्याल में हफ़ीज़ मिडल ईस्ट जी आख़िरी जंग आहे। इन खां पोइ ताक़त जो तवाज़ुन मुकमल तौर ते तब्दील थी चुको आहे। तव्हां ॾिसंदा त हिन जंग जे ख़ात्मे खां पोइ मुमकिन आहे त ईरान बि न्यूक्लियर धमाका करे ऐं समूरी दुनिया खे उहो हैरान करे छॾींदो त असीं ऐं सुपर पावर, मिडल ईस्ट जा सुपर पावर बणिजी चुका आहियूं। ऐं छो त हू अॻु में ई चई चुका आहिनि त ईरान ते हमले जो त ठीकु, पर केरु धमकी ॾियण जो बि नथो सोचे सघे, छाकाणि त इहो अधु राति जो ख़्वाब बि थी सघे थो, हक़ीक़त नथी थी सघे। ठीक है मंसूर, तव्हां समूरी सूरत-हाल ते तफ़सीली जाइज़ो वरितो। उमीद कयूं था त हीउ सिलसिलो असांजो जेको आहे सिंध में सियासी सुजाॻी या जेको आलमी सियासत बाबति हिकिड़ो पर्सपेक्टिव आहे या हिकिड़ी ॼाण आहे, उन में वाधारो न सही पर हिकिड़ी स्मॉल कंट्रीब्यूशन असांजे तरफ़ां जेको आहे उहो आहे, त उनखे इहो पूरो कामयाबु थींदो। मंसूर, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां गॾु आहियो, इंडस्ट्रियल जा धणी आहियो ऐं वीकली जे लाइ
पंहिंजे जेको आहे उहो शेड्यूल मां टाइम कढंदा आहियो त जीअं पाण वीकली रिकॉर्ड करे सघूं। सो इहो सिलसिलो हलंदो रहंदो। तव्हांजी वॾी महिरबानी। वरी अॻियां हफ़्ते नवनि मौज़ुअनि सां गॾु हाज़िर हूंदासीं। थैंक यू सो मच।